अस्सलाम वालेकुम, दिस इज़ अब्दुल रऊफ़, वेलकम अगेन और यूट्यूब चैनल गुरु ऑफ एमसीक्यूज़। अॼु असां वधीक सुम्हण जे दौर जे बारे में डिस्कस कंदासीं त सुम्हण जो दौर जेको 1350 खां 1050 ईस्वी ताईं रहियो ऐं तक़रीबन सुम्हण जेको आहे सिंध ते 300 साल तक़रीबन हुकूमत कई हुई। त अॼु असांजो पहिरियों सुवाल आहे त सुमरन मुंतशिर सिंध में कॾहिं खां उभरणु शुरू कयो? त 950 खां 1050 खां या 1100 खां या 1200 खां त 950 ईस्वी खां सुमरन जेको आहे उभरणु शुरू कयो हुयो। ॿियो सवाल आहे त सुमरन कहिड़ी अरब घराणे जी हुकमरान खां रियासती इक़्तिदार हासिलु कयो हुयो? त उहो गोरी हुयो, गज़नवी हुयो या अंबारी हुयो या मुग़ल हुयो? त उहो हिन जो टियों ऑप्शन सही थींदो, अंबारी हुयो। टियों सवाल आहे त सुमरन सिंधी ऐं अण सिंधी तरह सां घणा साल हुकूमत कई हुई? त उहे 300 साल जेको आहे सुमरन जेको आहे हुकूमत कई सिंध में। चोथों सवाल आहे त सुमरन जे दौर में कहिड़े तरफ़ खां सिंध में घणे खां घणा शाइर, आलिम ऐं तबलीग मुबलिग आया हुया? त उहे विच एशिया खां आया हुया। पंजो सवाल आहे त सिंध जो सुरमो दोदो चनेसर कंहिंजी फ़ौज सां विढ़ंदे शहीद थियो हुयो? त इहो अलाउद्दीन खिलजी जी फ़ौज सां शहीद थियो। त मोहम्मद गज़नवी आहे, नासिरुद्दीन कबाचो आहे, मोहम्मद गोरी आहे। त इहो हुनजो ॿियों ऑप्शन सही थींदो। टियों आहे त हीअ लफ़्ज़ कहिड़े नाले वारे आलिम जा आहिनि? त थी सघे थो त सुमरन जी सरकारी ॿोली सिंधी हुजे ऐं उहा अरबी तोड़े दीवानगिरी ॿिनी लपियुनि में लिखबी हुजे। त उहो उन कंहिं इहे लफ़्ज़ कंहिं चया हुआ? त MH पनहूर, डॉक्टर गुलाम अली अलाना, डॉक्टर नबी बख्श बलोच चया हुया या डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी साहिबु चया। त इन जो जेको सही ऑप्शन थींदो छहें जो, त इहो ए ऑप्शन पहिरियों ऑप्शन सही आहे। त MH पनहूर इहे लफ़्ज़ चया हुया। सतों सवाल आहे त सुमरा दौर में कहिड़ो राजस्थानी किसो घणो मशहूरु आहे? त अमर मारवी जो मशहूरु आहे, ढोल मारो, लीला चनेसर या नूर जाम तमाचे जो मशहूरु आहे। त जेको सतें जो असांजो सही ऑप्शन थींदो ढोल मारो। त हिन जो इहो ॿियों नंबर सही आहे ऑप्शन। अठों सवाल आहे त सुमरा दौर हुकूमत में पीर सदरुद्दीन जे ठाहियल या सुधारियल लपीअ खे छा चयो वेंदो हुयो? ख़वाजकी सिंधी, इस्माइली सिंधी या दीवानगिरी सिंधी या लाहणकी सिंधी? त हुनजो सही ऑप्शन थींदो ख़वाजकी सिंधी चयो वेंदो हो। अठें जो ए ऑप्शन सही आहे। नओं सवाल आहे त सुमरन जे दौर सिंधी ज़बान जे लिहाज़ खां छाजो दौर चयो वञे थो? जागरता जो दौर चयो वञे थो, अरूज़ जो दौर चयो वञे थो, या तरक़ी जो दौर चयो वञे थो, या सुनहरी जो दौर चयो वञे थो? त इनखे जागरता जो दौर चयो वञे थो। नओं जो पहिरियों ऑप्शन सही थींदो। ॾहों असांजो क्वेश्चन आहे त सुमरन जे दौर में सभ खां वॾो दीनी मदरसो कहिड़े शहर में क़ाइमु हुयो? दिबल में, रोड़ी में, बखर में या अघम कोट में? त इहो ॾहें जो जेको आहे चोथों सही थींदो, अघम कोट में जेको आहे वॾे में वॾो मदरसो सुमरन जो क़ाइमु हुयो। असांजो 11हों सवाल आहे त शाइरीअ जे लिहाज़ खां सुमरन जे दौर खे छा दौर चइजे वधा न थींदो? त चारण ऐं भाननि जो दौर चइजे त हुन में वधा न थींदो, या वधाननि ऐं तबीबनि जो दौर, आलमनि ऐं मिसाखनि जो दौर, या अरूज़ी शाइरनि जो दौर? त असांजो 11हें जो जेको ऑप्शन थींदो चारण या भाननि जो दौर। त हुन में जेकॾहिं तव्हां हुन दौर खे चारण या भाननि जो दौर चवंदासीं त तॾहिं बि हुन में को वधा न थींदो। त हिन जो पहिरियों ऑप्शन सही आहे। असांजो 12हों क्वेश्चन आहे सुमरन जो दौर जदीदी सिंधी ज़बान ऐं अदबीअ जो दौर आहे, छाकाणि त हिन दौर में ॾे जे करे सिंधी ॿोली शाहूकार थी। अवामी सतह ते लोकगीत, लोक कहाणियुनि, लोक नाच जी मुख़्तलिफ़ ख़्यालनि या उहे ई सभई। त 12हें जो जेको असांजो सही जवाबु थींदो उहो थींदो चोथों थींदो उहो सभई। त उन सभिनि जे करे जेका आहे सिंधी ॿोली जेका शाहूकार मशहूरु थी हुई। असांजो 13हों सवाल आहे सुमरा दौर जा अवामी शाइर भिट, भान ऐं चारण कहिड़े लपीअ में लिखत कंदा हुया? त उहा ख़ुदावादी, बरहमी, दीवानगिरी या भांकी? त हिन जो जेको सही जवाबु थींदो 13हें जो थींदो चोथों नंबर भांकी थींदो। 14हों सवाल असांजो आहे सुमरा दौर हुकूमत में सिंध जो सरकारी ज़बानूं कहिड़ियूं हुयूं? त अरबी ऐं सिंधी हुई उन जे दौर में सरकारी ज़बान, या अरबी फ़ारसी हुई, या अरबी हुई, या फ़ारसी ऐं सिंधी हुई? त 14हें जो जेको ए ऑप्शन पहिरियों ऑप्शन सही थींदो।
ॿियो असांजा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर असांजो 15 आहे त अदबी लाड़नि जे लिहाज़ खां सुमरा दौर खे सिंधी अदब जो कहिड़ो दौरु चयो वेंदो आहे? रूमनाई दौरु, सोफ़ियत जो दौरु, क्लासिकल दौरु या सुजागी दौरु चयो वेंदो आहे? त 15 जो जेको ऑप्शन थींदो उहो टियों थींदो, इनखे क्लासिकल दौरु असां चयो वेंदो आहे। 16 नंबर आहे त सुमरन जे दौर खे रूमनाई दौरु छो चइजे थो? त हिन दौर में रूमनाई किसा, रूमना थिया या रूमनाई ॻाहूं मशहूरु थियूं या रूमनाई टेक्निक शामिलु थी या उहे सभु। 16 जो जेको ऑप्शन थींदो त उहे सभई थिया, त इन जे करे हिनखे रूमनाई दौरु चयो वेंदो आहे। असांजो 17 सुवालु आहे त सुमरन जे दौर जो पहिरियों जंगी दास्तान कहिड़ो आहे? इहो इम्पॉर्टेंट MCQs आहे SSC जे लाइ। दो चनेसर, जाम, हाली ऐं हमीर, सुमरो या सुमरा ऐं गुजर या मोरड़ो, मीरबार या मंगरमच्छ। त इहो दो चनेसर थींदो। 17 जो ए ऑप्शन सही आहे। 18 जो आहे त सिंधी शाइरी में जी कहिड़ी सनफ़ सुमरन जे दौर खां शुरू थिए थी? इहो बि हिकिड़ो इम्पॉर्टेंट MCQs आहे। असांजो 18 नंबर त उहो काफ़ी हुई, वाई हुई या गनान खां या गज़ल खां सनफ़ शुरू थी त उहा गनान खां। इहो हिकिड़ो इम्पॉर्टेंट MCQs आहे असांजो ॿियो 19 सुवालु आहे त सुमरन जे दौर में गनान जो मशहूरु जेको शाइर हुयो उहो केरु हुयो? त पीर शमसुद्दीन हुयो, सैयद नूरुद्दीन हुयो, सैयद बहाउद्दीन हुयो या पीर सदरुद्दीन हुयो? त पीर सदरुद्दीन जेको हुयो सुमरन जे दौर सां तालुक़ु रखंदो हुयो, त हिन गनान ते तमामु घणो कमु कयो हुयो। असांजो 20 सुवालु आहे त सुमरन जे दौर जी मशहूरु शाइरा जो नालो ॿुधायो जेका गीच ॻाईंदी हुई? त इहा बि हिकिड़ो इम्पॉर्टेंट MCQs आहे। त मलूका हुई, नेमत हुई, लतीफ़ा हुई, मरखां शेखण हुई जेका गीच ॻाईंदी हुई। त हिन जो 20 जो चोथों नंबर सही आहे। 21 सुवालु आहे त सुमरन जे दौर जे मशहूरु शाइरा सालिक मजज़ूब हाजी इब्राहिम जी वालदा जो शेर पीर हसामुद्दीन राशिदी जी कहिड़े किताब में आयल आहे? त हदीक़त औलिया, मंशूरुल वसीयत, मसनवी हशत बहशत, मकली नामा या इन जो सॉरी इहे 4 ऑप्शन आहिनि। त इन जो जेको सही जवाबु थींदो 21 जो उहो थींदो हदीक़तुल औलिया। त इन में जेको आहे इन जेका मशहूरु शाइरा सालिक मजज़ूब हाजी इब्राहिम जी वालदा हुई, त हुन वालदा जो शेर जेको आहे पीर हसन राशिदी जे माना किताब में लिखियो हुयो। ॿियो आहे असांजो आहे त 22 सुवालु आहे त सुमरा दौर में सिंधी नसर जा आह्वान छा में मिलनि था? इस्माइली बुज़ुर्गनि जी दुआनि में या मदरसनि जी कोर्स में या सरकारी दफ़्तरनि में या उन मां को बि न? त 22 जो असांजो ऑप्शन थींदो ए, त उहो इस्माइली बुज़ुर्गनि जी दुआनि में मिलनि था सुमरन जा नसर जा आह्वान। असांजो 23 सुवालु आहे त भटनि ऐं भाननि जी लिखत ऐं पढ़त वारी लपी भांकी रस्मुल ख़त खे ॿियो छा चयो वेंदो आहे? त थरी लपी, गुजराती लपी या लाड़ाई मोड़ा या हट वाणकी? त इन जो जेको 23 जो ऑप्शन थींदो उहो 3 नंबर थींदो, लाड़ाई मोड़ा चयो वेंदो आहे। असांजो 24 क्वेश्चन आहे भांकी रस्मुल ख़त में भिट ऐं भान सूमरनि सरदारनि ऐं राजपूतनि जो छा लिखंदा हुया? त नस्ब नामा लिखंदा हुया, कारनामा लिखंदा हुया या तारीफ़ी ज़िक्र लिखंदा हुया या उहे सभई जेके हुया उन्हनि में लिखंदा हुया त भांकी रस्मुल ख़त में। असांजो 25 सुवालु आहे मस्तंद अहवालनि जे मूजिबि सिंधी अदब में किसा गोई जो बाक़ाइदे रवाज़ु कहिड़े दौर खां थियो हुयो? बिल्कुलु इहो जेको किसा कहाणी जो रवाज़ु जेको आहे ऐं सुमरन जे दौर खां शुरू थियो हुयो। सभ खां अवल समंग चाढ़नि ते कंहिं तहक़ीक़ करे तवील मुकालो लिखियो? डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊदपुर हुयो या लालचंद अमरॾिनो मल हुयो या प्रोफेसर मुहर्रम ख़ान शेख हुयो या भेरूमल महरचंद अडवाणी हुयो? त जेको 26 जो असांजो ऑप्शन थींदो लालचंद अमरॾिनो मल हुयो जंहिं समंग चाढ़नि ते तहक़ीक़ी मुकालो लिखियो हुयो। ॿियो असांजो 27 सुवालु आहे त कहिड़े शाइर सुमरन जे दौर में दोदे चनेसर जी वेड़ खे मंज़ूम कयो? त भागो बान हुयो, समंग चारण हुयो या आशा हसन अपलाणी हुयो या हाण फ़क़ीर हुयो? त 27 जो भागो बान हुयो, त इन जो पहिरियों ऑप्शन सही थींदो। असांजो 28 सुवालु आहे त सुमरन जे दौर सां वाबस्ता वाक़ियाती बेत कंहिंसां मनसूब आहिनि? त बदरुद्दीन रज़वी, शाह हसन अपलाणी, मरखां शेखण या भरपूर शाह? त इन जो 28 जो जेको ऑप्शन थींदो शाह हसन अपलाणी सां मनसूब आहिनि।
ॿियो असांजो सवाल आहे 29 नंबर त सुमरन जो दौर सिंध अदब जो क्लासिकल दौर छाजे लाइ चयो वेंदो आहे त इन जो असांजो जवाबु ॾिनल आहे छो जो हिन दौर में रूमनाई दास्ताननि रज़मिया दास्तान तमसीली क़िसनि वाक़िअनि जो बुनियादु पियो। ऐं टियों सुवालु आहे त हिन दौर में कहिड़नि रोमनाई दास्ताननि जनमु वरितो त हिन दौर में मशहूरु जेके दास्तान हुया त इहे पुछी सघनि था त ससुई पन्नो जेको आहे कहिड़े दौर जो माना किसो आहे त इहो सुमरन जे दौर जो किसो आहे त उमर मारवी बि सुमरन जे दौर जो किसो आहे त इहे इंपॉर्टेंट MCQs आहिनि असांजा SSC टेस्ट जा। मूमल राणो बि जेको आहे सुमरन जे दौर सां तालुक़ो रखे थो इहो किसो हुन खां। ऐं लीला चनेसर बि जेको आहे सुमरन जे दौर सां किसो तालुक़ु रखे थो इहो दास्तान। ऐं सूरठ राय ॾियाच इहो बि सुमरन जे दौर सां तालुक़ु रखे थो। ॿियो राजा दलोराय इहो बि सुमरन जे दौर सां आहे। ॾमण सुनारो या उमर ऐं गंगा ख़ुदा दोस्त ऐं महमूद गज़नी वग़ैरह शामिल आहिनि त इहे हिन दौर जा सुमरन जे दौर जा दास्तान आहिनि। इहे हिकिड़ा असांजा इम्पोर्टेंट MCQs आहिनि। ऐं ॿियो हिन दौर जा कहिड़ा रज़मिया दास्तान जेके इपिक जेके इंग्लिश में चवंदा मिलनि था त हिन दौर में दोदो चनेसर जेको आहे मोरड़ो मीरबर ॼाम हाली ऐं हमीर सूमरे जी जंग ऐं सुमरन ऐं गुजरनि जूं लड़ायूं वग़ैरह शामिल आहिनि त इहे हिन जा रज़मिया दास्तान जेके मिलनि था रज़मिया दोदो चनेसर आहे मोरड़ो मीरबर इहे 3-4 जेके आहिनि ऐं रज़मिया दास्तान सुमरन जे दौर सां मिलनि था। ॿियो असांजो 32 सुवालु आहे त सुमरन जे दौर में शाइरी जूं कहिड़ियूं सनफ़ूं चयूं वञनि थियूं त हिन दौर में ॻाह बि चयो वेंदो हुओ रज़मिया शाइरी बि चई वेंदी हुई त रोमनाई शाइरी बि चई वेंदी हुई ऐं नीम अश्किया शाइरी बि वग़ैरह ॻाई वेंदी हुई। ॿियो आहे त गनान आहे ॿियो आहे मदिया शाइरी आहे मज़हबी शाइरी आहे गीच आहे ऐं ॿियो वाक़ियाती बेत वग़ैरह हिन में शामिल आहिनि। ॿियो असां सुमरन जे दौर में असां जेके मशहूरु हिन जा जेके शाइर आहिनि त उन जे बारे में असां डिस्कस कंदासीं। त सुमरन जे दौर जा मशहूरु जेके शाइर आहिनि त उहो पहिरियों नंबर आहे असांजो पीर सदरुद्दीन साहिबु ऐं ॿियो पीर नूरुद्दीन साहिबु इहो बि सुमरन जे दौर सां तालुक़ु रखंदो हुयो। त ॿियो असांजो आहे पीर शमसुद्दीन साहिबु ऐं समंग चारण साहिबु ऐं भागो बान साहिबु इहे असांजा मशहूरु जेके आहिनि। इहे अहिड़े हिसाब सां बि सुवालु ईंदो आहे त भागो बान जेको आहे कहिड़े दौर सां तालुक़ु रखे थो त इहो तव्हांखे यादि रखिणो हुजे त इहो सुमरन जे दौर सां तालुक़ु रखंदो हुयो। त ॿियो आहे हाण फ़क़ीर ॿियो आहे भरपू शाह ॿियो शाह हुसैन अपलाणी मरखां शेख इहो इम्पोर्टेंट MCQs आहे जंहिं तमामु घणो गीच ते ॻायो हुयो। बाबा फरीद गन शकर बि जेको आहे सुमरन जे दौर सां